हिन सुहारी सिंध धरती ऐं शाह लतीफ़ जे सभिनी सुरनि जो कसम खणी वचन करियूं था त असां सदाईं भिलाई आर्ट्स काउंसिल सिंध जे हिन प्लेटफॉर्म तां मिलणु खपे, उन्हनि जो हक़ आहे। पर अॼु उहा हस्ती जंहिं कॾहिं बि न चाहियो त मूंसां वेही रिहाणियूं कजनि। अॼु जे जेका शाम नसीर साहिब सां मलाई पई वञे, इहे हैदराबाद ऐं सिंधी आवाम जे ज़िंदा हुअण जो सबूत आहे। ज़िंदा क़ौमुनि में पंहिंजे फ़नकारनि ऐं कलाकारनि खे मञता जो इहो अहसासु हूंदो आहे ऐं नसीर सिंध जो उहो सरमायो आहे जंहिं न सिर्फ़ु किताब लिखिया, न सिर्फ़ु कंपेयरिंग कई आहे, पर फ़नकारनि खे जेको इनकरेज करे रेडियो जे ज़रिए उन्हनि खे सॼी सिंध ऐं मुल्क ऐं दुनिया ताईं पहुचायो आहे। इहो मुमताज़ मिर्ज़ा खां पोइ नसीर मिर्ज़ा जो कंट्रीब्यूशन आहे जेको सदाईं अमर रहंदो ऐं सॼी तारीख़ सिंध जी फ़न जी तारीख़ में संदसि नालो हमेशह सुनहरनि अखरनि में लिखियो आहे। कंपेयरिंग जे बारे में कंपेयरिंग नसीर खां पोइ हिन वक़्त में सिंध में ॿियो को अहिड़ो माण्हू कोन्हे जंहिंखे इहा ॿोली ईंदी हुजे, जेको इन अंदाज़ में ॻाल्हाईंदो हुजे। आउं नथो सम्झां त असांजे रेडियो या टीवी या स्टेज मीडिया ते नसीर वांगुरु ॻाल्हाईंदड़ या ॼाणू ऐं अहिड़ो को प्यारो माण्हू ॿियो को सिंध में कोन्हे को। इन करे नसीर कंपेयर में अॼु बि नंबर 1 आहे, कल्ह बि नंबर 1 हो। नसीर मिर्ज़ा जूं लिखणियूं आउं महरम खां शुरू कंदो आहियां, जंहिंमहिल हू पहिरीं महरम ते लिखंदो आहे आर्टिकल कावच में। उनखां पोइ संदसि सोबत में जेके मूंखे संदसि शयूं अता थियूं आहिनि मुंहिंजो पढ़ियल ठीकु आहे। साईं नसीर मिर्ज़ा साहब जूं इल्मु अदब ऐं कंपेयरिंग जे हवाले सां या ब्रॉडकास्टिंग जे हवाले सां तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि क़ौम जे लाइ, धरतीअ जे लाइ, ॿोली जे लाइ। मां सम्झां थो पियो त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम जेके थियनि था पिया सॼी सिंध में, ख़ासि तौर ते जेके रिहाणियूं थियनि थियूं पियूं, उन सां इहो आहे त असांजे क़ौम लाइ जेको चयो वेंदो आहे त असीं मुर्दाप्रस्त क़ौम आहियूं। त मां सम्झां थो पियो त इन कॉन्सेप्ट जो इहो ख़ात्मो आहे त असां जहिड़े ई जेका मनता ॾियूं था, भेटा ॾियूं था या मोहबत या इज़त ॾियूं था, सिंध जे उन्हनि सरगर्म या जेके जाखुड़ींदड़ किरदार आहिनि, जेके धरतीअ जे लाइ, ॿोलीअ जे लाइ, सकाफ़त जे लाइ, हिन क़ौम जे लाइ पाण पतोड़नि था पिया, त इहा हिकिड़ी तमामु सुठी रिवायत ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम सॼी सिंध में थियणु घुरिजनि। जेके बि कमु कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे मनता मिलणु खपे। भिटाई आर्ट काउंसिल जे बारे में भिटाई आर्ट काउंसिल सिंध सदाईं फ़नकारनि खे इज़त ॾिनी आहे ऐं फ़नकारनि जो मान मथां कयो आहे, फ़नकारनि सां रिहाणियूं कयूं आहिनि, फ़नकारनि खे भेटाऊं पेश कयूं आहिनि। मुख़्तलिफ़ जेको आहे सो ड्रामा शोज़, उनखां अलावा किताबनि जूं मुहूरतूं, खोड़ सारा प्रोग्राम जेके भिटाई आर्ट्स काउंसिल सिंध काफ़ी अरसे खां वठी कंदी थी पई अचे। ऐं भिटाई आर्ट्स काउंसिल सिंध जे ग़रीब, मिसकीन ऐं बेपोच फ़नकारनि जो हिकु तमामु वॾो सगारो आवाज़ बि आहे। भिटाई आर्ट काउंसिल कहिड़ी शइ ॾिठी आहे नसीर मिर्ज़ा में नसीर मिर्ज़ा साहिबु मुस्तक़िल तौर ते सरगर्म अमल नज़र आयो आहे असांखे सिंध जे हर वॾे स्टेज ते। पोइ उहा लतीफ़ सरकार जी जेको आहे सो मेले जी स्टेज हुजे या मुर्शिद कलंदर शहबाज़ जे मेले जी स्टेज हुजे, ऐं न रुगो जेको आहे सो हिकु ॿ भेरो, पर हू मुसलसिल तौर ते असांखे इल्मी अदबी ऐं सकाफ़ती प्रोग्रामनि में कंपेयरिंग सां गॾोगॾु हुनजो रेडियो पाकिस्तान ते तमामु वॾो हिकिड़ो कमु आहे। उन सां गॾोगॾु हू पाण केतिरनि ई किताबनि जो तख़लीकार आहे। यानी हिकिड़े माण्हू जा खोड़ सारा पासा आहिनि ऐं खोड़ सारियूं हुन जूं जेके ख़िदमतूं आहिनि जेके भिटाई आर्ट्स काउंसिल जिन एवज़ मोहतरम नसीर मिर्ज़ा साहिब सां ई सुरई सांग मलाई आहे। थैंक यू अॼोको ही जेको मेड़ाको आहे भिटाई आर्ट काउंसिल जे तरफ़ां ऐं नसीर मिर्ज़ा साहिबु असांजे रेडियो जी दुनिया हुजे, टीवी जी दुनिया हुजे या अदब जी दुनिया हुजे, हुनजो हिकिड़ो एॾो सुहिणो मोती आहे, अहिड़ो सितारो आहे जंहिं लाइ सिंध जा उहे घण घुरिया जेके
इल्मु अदब सां शौक़ु रखनि था, ॾाप सां, फ़नून लतीफ़ा सां जेको शौक़ु रखनि था, मौसीक़ी सां, उहे सभु अॼोके हिन मेड़ाके में शामिलु थिया आहिनि। मूंखे बि तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं मूंखे अहिड़े प्रोग्राम वेही करे वधि खां वधि ख़ुशी थींदी आहे जिथे इल्मु ऐं अदब जा माण्हू वेठा हुजनि, उते सभु को माण्हू लड़ी वेंदो आहे, त मुंहिंजे लाइ इहो वधीक बहितरु आहे। महिरबानी। साईं भिटाई आर्ट काउंसिल खे सलाम हुजे जंहिं हीउ ज़बरदस्त प्रोग्राम करायो आहे। छो जो तव्हांखे ख़बर हूंदी त हिन दुनिया में हिन दौर में हर माण्हू परेशान आहे, त इन दौर में अहिड़ा प्रोग्राम थिया। नसीर मिर्ज़ा जी सांझ मल्हाई थी, सांझ मल्हाई थी वञे, ॾाढी ख़ुशी थिए थी। ॾिसो केॾा माण्हू आया आहिनि, केॾी पब्लिक आहे, पूरो हाल माशाल्लाह भरिजी वियो आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए। म्यूज़िक प्रोग्राम बि आहे, 1 बाय 1 जेके तकरीर बि कनि था ऐं नसीर मिर्ज़ा खे बि असांजे तरफ़ां सलाम हुजे। ऐं हीउ सच जेको आहे हमेशह सच ॻाल्हाईंदो आहे। तव्हां ॾिसो था कहिड़ा बि प्रोग्राम थियनि था, किथे बि हुजनि, हैदराबाद एरिया हुजे, कोटरी एरिया हुजे, हाला एरिया, पर हिते त सच पहुची थो वञे। सच त बीठो नच बेड़ा ई पार। महिरबानी अदा। नसीर मिर्ज़ा जी कंपेयरिंग ज़बरदस्त, पूरे सिंध पूरी दुनिया में मशहूरु। हुनजो आवाज़ ई अहिड़ो आहे, ॿुधण सां दिलि बहिलजी थी वञे, दिलि ख़ुशि थी वञे ऐं अलाह सां ख़ुशि रखे नसीर मिर्ज़ा खे ऐं अहिड़ो शामूं थींदियूं रहनि। भिटाई आर्ट काउंसिल एॾो वॾो प्रोग्राम अॼु ताईं थियो ई कोन्हे। भिटाई आर्ट काउंसिल सलाम था पेश कयूं, स्पेशली रफ़ीक ईसानी खे सलाम था पेश कयूं जंहिं हेॾो वॾो प्रोग्राम करे ऐं असां सिंधियुनि जो मान मथां कयो आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। ऐं ॿियनि लाइ बि सबक़ु आहे। ॾिसो न भिटाई आर्ट काउंसिल छा आहे, केॾो कमु थी करे ऐं पूरे सिंध में स्टेज ड्रामा थी करे। हीअ अॼु सांझ मल्हाई आहे, सुभाणे के ॿिए जी थींदी, इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। भिटाई आर्ट काउंसिल सिंध अॼु हिकिड़ी ख़ूबसूरत शाम मुल्क जे नामवर ब्रॉडकास्टर, नामवर शाइर, लेखक, अदीब नसीर मिर्ज़ा साहब जे मान में हिकिड़ी ख़ूबसूरत शाम मल्हाए रही आहे। तव्हां ॾिसो पिया कुंड कुर्छ खां माण्हू आया आहिनि, सॼो हाल पैक आहे, ॿाहिरि बि माण्हू बीठा आहिनि। इहो सभु नसीर मिर्ज़ा जी मोहबत में खिचजी आया आहिनि। तमामु सुठो प्रोग्राम आहे ऐं आला साईं हिनखे कामयाबु कंदो। जी हा, आऊं डिप्टी जनरल सेक्रेटरी आहियां। अॼु ई मूं हल्फ़ कयो आहे। भिटाई आर्ट काउंसिल उहा वाहिद तंज़ीम आहे जेको इंसाननि खे, फ़नकारनि खे जीअरे मान ॾिए थी। इहो बरसियूं त हर को मल्हाए थो, पर भिटाई आर्ट काउंसिल सिंध जी उहा वाहिद तंज़ीम आहे जेका बग़ैर कंहिंखां डोनेशन वठंदे, को चंदो कंदे, पंहिंजे वसाइल सां जेको आहे माण्हुनि खे, फ़नकारनि खे ऐं आर्टिस्टनि खे जेको आहे मान ॾिए थी। इहो अॼु जेका असां शाम मल्हाए रहिया आहियूं, इहा बि इन सिलसिले जी हिकु कड़ी आहे। प्रोग्राम माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे। भिटाई आर्ट काउंसिल वारनि खे आउं जज़ थो ॾियां जेके अहिड़ियुनि वॾियुनि शख़्सियतुनि जा ही प्रोग्राम कंदा आहिनि, उन्हनि जो सुर सांझ कंदा आहिनि, या कंहिं वॾे के लेखक जो किताब जी मुहरत कंदा आहिनि। ऐं निहारी तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां रफ़ीक ईसानी साहिब जिन जो, जिन ही वॾो मेड़ाको मचायो आहे। असांजे सीनियर नसीर मिर्ज़ा साहब ब्रॉडकास्टर आहे, सिंधी ॿोली जो असांजो अदीब आहे, जंहिंजी हिननि सुर सांझ मल्हाई आहे। अहिड़ा इवेंट्स भिटाई आर्ट्स काउंसिल खे ऐं जज़ थो ॾियां त कंदी रहे, त असांखे बि ख़ुशी थींदी आहे एॾो वॾो मेड़ाको मचाइण ते। तव्हांजी महिरबानी, वॾी महिरबानी। साईं नसीर मिर्ज़ा निहायती पुरखुलूस मिलनसार माण्हू आहे। अदब सां हुनजो तमामु घणो चाह हूंदो आहे। हर सिंधी माण्हू खे उहो इज़त बख़्शींदो आहे। जिते बि मिलंदो आहे, रस्ते में मिले, पंध में मिले, गाॾी में मिले, सफ़र में मिले, पर हू पंहिंजा क़ीमती टाइम कढी करे उन्हनि खे वेलकम कंदो आहे। भलीकार चवंदो आहे, दिलि में जायूं ॾियण वारो इंसानु आहे। ऐं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां नसीर मिर्ज़ा साहिब जिन जो, जिन असांखे हिन वॾे मेड़ाके में यादि कयो आहे, दावत ॾेई असांखे घुरायो आहे। वॾियूं महिरबानियूं साईं। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.